खबर शामिल कयूं था कराची मां। GNP न्यूज़ के नुमाइंदे मोहम्मद सलीम मेमून की रिपोर्ट मूजिब अॻूणे सिंध के वज़ीर आला कायम अली शाह जो भाइटियो अमजद शाह जिलानी कराची नादरन बाईपास ते कायम गुलशन सैयद काज़मी मौला पहुतो। काज़मी मौला पहुचण ते समाजी अॻवान सैयद अहमद अली शाह काज़मी, सैयद अकबर अली शाह काज़मी, गुलाम मुर्तज़ा कीरियो पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। अमजद शाह जिलानी सां गॾु PP उम्मीदवार MNA NA 242 हाकिम जिसकाणी, सफूरा टाउन UC 3 सचल गोठ जो चेयरमैन ताजमंद वसाण हुसैन बख्श नारे जो लियाकत बुलेदी मौजूद हुआ। सैयद अहमद शाह काज़मी, अकबर शाह काज़मी, मुर्तज़ा कीरियो ऐं ॿियनि सां गॾिजी आयल महिमान ॻोठ जो मुआइनो कयो ऐं पासे में टेंट सिटी में रहंदड़ ॿोॾ मुतासिरीन सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते सैयद अमजद शाह जिलानी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में बि सैयद अहमद अली शाह काज़मी पंहिंजनि मारूड़नि खे अकेलो न छॾियो। जॾहिं सिंधी माण्हुनि ते ॾुखियो वक़्तु आयो त ॿोॾ आई, अहमद शाह काज़मी जहिड़े मर्द मुजाहिद मैदान में लही पियो। ॿोॾ मुतासिरीन खे 2 वेला मानी, सुबुह जो नाश्तो, चांहि ऐं रहण लाइ घर ॾिना। अहमद शाह काज़मी खे जस हुजे। अहमद शाह काज़मी इंसान के रूप में एक फ़रिश्तो आहे, इंसान दोस्त आहे। अहमद शाह काज़मी जंहिं ॾुखायल मारूड़नि जी मदद करे ॾेखारियो त सिंध जा माण्हू मुहबत जा पालनहार आहिनि ऐं महिमान नवाज़ आहिनि। अमजद शाह जो वधीक चवणु हुयो त ईंदड़ चूंडुनि में सॼे मुल्क मां पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी अक्सर सां कामयाबी माणींदी ऐं ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो।